रियासती में समाजी तंजीम इंटरनेशनल ह्यूमन राइट्स ऑब्जर्वर एंड ह्यूमैनिटी एंड पीस पारां फ़लस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती इसराइल जी ज़ुल्म ऐं बर्बरीअत ख़िलाफ़ कारकुननि हथ में प्ले कार्ड ऐं बैनर खणी मोहम्मद क़ासिम जुनेजो, असगर अली, अली हैदर फ़हीम ऐं ॿियनि जी अॻवानी में MCB बैंक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी इसराइल मुर्दाबाद, अमेरिका मुर्दाबाद जे फ़लक शगाफ़ नारा हंया। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त आलमी दहशतगर्द ऐं गुंडे अमेरिका जे साथी इसराइल पारां फ़लस्तीन जी मज़लूम अवाम ऐं मासूम ॿारनि मथां जेको ज़ुल्म ऐं जबर ऐं ॾाढ जारी आहे, असां उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां अमेरिका ऐं उन पालियल आलमी दहशतगर्द इसराइल खे ॿुधाइणु चाहियूं था त फ़लस्तीनी अवाम अकेलो न आहे, पूरी दुनिया जा मुसलमान फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु आहिनि। तुंहिंजा नापाक इरादा कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदासीं। हुननि मुतालबो कंदे चयो त असां अक़वाम मुतहदा समेत इस्लामी मुल्कनि खां मुतालबो कयूं था त फ़लस्तीनी अवाम खे खाद खुराक समेत मेडिकल जूं दवाऊं फौरी तौर फराम कई वञनि, इसराइल जे ॾाढे ज़ुल्म खे रोकाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।